उस्ताद जो ॾींहुं सलाम उस्ताद 5 अक्टूबर ते हर साल आलमी दुनिया में मल्हायो वञे थो। हिन ॾींहं ते उस्ताद जी अज़मत सेखारी वञे थी। उस्ताद इंसानियत जी अज़मत बि उस्ताद मां ज़ाहिर थिए थी। जो अलाह साईं मलाइकनि जॾहिं चयो त इंसान खे पैदा न कयो वञे, बंदगी जे लाइ असीं काफ़ी आहियूं, त अलाह ताला मलाइकनि सां इंसानियत जी मुक़ाबले में इल्म खे पेश कयो। हिननि शयुनि जा नाला ॿुधायो, तॾहिं मलाइकनि चयो साईं असां त कुझु नथा ॼाणूं, तूं ई जेकी असांखे सेखारे उहो ई असीं ॿुधाए सघूं था। त इंसान आदम खे जॾहिं पेश कयो हुओ त उन खे इहे नाला सेखारियल हुया ऐं उन इहे नाला ॿुधाया त इंसान जी जीत जेका थी उहा इल्म ऐं उस्ताद जे हैसियत सां थी। हुज़ूर सरवर काइनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, बोइस्तु मुअल्लिमा, मूंखे उस्ताद बनाए मोकिलियो वियो आहे। त उस्ताद जी तमामु वॾी अज़मत आहे। उस्ताद असां त उन ज़माने में जॾहिं असां पढ़ियासीं किन उस्तादनि वटि, त एतिरो एतिराम अदब इज़त उस्ताद जी असांजे दिलि ऐं दिमाग़ में हूंदी हुई जो उस्ताद जे साम्हूं असां माना शहर में वञी न सघंदा हुआसीं। त उस्ताद मार ॾींदो त तव्हां पढ़ाईअ ते ध्यानु नथो ॾियो ऐं रुलो था पिया। सुबुह मां सवेरो जीअं स्कूल अचणु थींदो त सिजु लथे ताईं असां पंहिंजे उस्तादनि जे तरबियत में रहंदा हुआसीं। 5 चईं 5 वॻे ताईं पढ़ाई हलंदी हुई, पोइ कलाकु ॾेढ जी रांदि रूंद थींदी हुई। उन खां पोइ उस्तादनि जे इजाज़त सां असां घरु ईंदा हुआसीं ऐं घरु अची करे राति जो स्कूल जो कमुकारु कंदा हुआसीं। तॾहिं ईअं अजायो रुलणु पिनणु ऐं इहे गेम वग़ैरह इहे सभु बुरायूं तॾहिं इन्हनि जो को वजूद ई न हो। ॿार जो टाइम उस्ताद जे एतिराम ऐं पढ़ाई में गुज़रंदो। असां ते उस्तादनि तमामु वॾी महिनत कई। ॿियो पासो असांजो दीनी इल्म जे सिखण जो आहे, उते बि जेको आहे उते त उस्ताद जे एतिराम जी मरण घड़ीअ ताईं इंतिहा दर्जे जी पोइवारी कई वेंदी आहे। त उस्ताद जो एतिराम केॾो वॾो आहे। सो बहरहाल अॼोके ॾींहं ते असां पूरी दुनिया जे उस्तादनि खे सलाम पेश कयूं था ऐं शागिर्दनि जे लाइ इहो पैगाम पेश कयूं था त उस्ताद जो एतिराम करण में असांजी कामयाबी आहे ऐं इल्म जो असांजो जेको वाधारो ईंदो उहो बि उस्ताद जे एतिराम ऐं इज़त सां ईंदो। ऐं उस्ताद सरकार वक़्त जे सरकार खे बि इहो अर्ज़ु कयूं था त उस्तादनि जो ख़्यालु कयो वञे, उन्हनि जूं जेके ज़रूरतूं आहिनि उन्हनि जे पघारनि में इज़ाफ़ो कयो वञे, उन्हनि खे सहूलियतूं ॾिनियूं वञनि। जीअं सॼी दुनिया में उस्तादनि खे एतिराम जे निगाह सां ॾिठो वञे थो, ईअं असांजे देश में असांजे मुल्क में बि उस्तादनि जो एतिराम कयो वञे, उन्हनि जो ख़्यालु कयो वञे।